ही वाक़ियो कोई किताबी ना है, हदीस पाक हुजूर जो फरमाना बुधण वारा सहाबा हैं। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। बनी इसराइल में एक शख्स हो, उन 99 खून कया। 99 खून करण खां बाद में उन जी दिल में ख़ौफ़ पैदा थियो। इंसान के सुहारी में अच्छा वार ईंदा आहिनि। ज़ईफ़ी जॾहिं पैदा थींदी आहे, औलाद नाफ़रमान थी वेंदी आहे, घरवारी रिश्तेदार चयो चवत में न हूंदा आहिनि। अल्लाह अकबर, उन वक़्तु उनखे अहसासु थींदो आहे त ही औलाद हुई जंहिंजे ख़ातिर मां पंहिंजी दुनिया बर्बाद करे छॾी, आख़िरत बर्बाद करे छॾी। अल्लाह अकबर, उन वक़्तु उनखे अहसासु थींदो आहे मां ज़िंदगी काथे गुज़ारी, फितरत इंसानी आहे। उन वक़्तु उनखे होश आयो ऐं उन ख़ौफ़ पैदा थियो ऐं कंहिं अहिड़े शख़्स वटि वियो, वञी करे उनखां मसइलो पुछा कई त मां 99 खून कया आहिनि, क़त्ल कया आहिनि, छा अल्लाह मुंहिंजी बख़्शिश कंदो? उन ते हू ख़ुश्क हुयो, अल्लाह जी रहमत खां ना वाक़िफ़ हुयो। उन ते उन शख़्स उनखे चयो, भेणा वॾो ज़ालिम आहे, अल्लाह तोखे कीअं माफ़ कंदो? 99 खून कया अथई, टरी वञे था। उनजे अंदर में ज़ुल्म जी बाह ताकी भरी रही हुई। उन तलवार कढी चयो भला 100 पूरो कयां, उनखे बि क़त्ल करे छॾी। जीअं जो ताज़ो उनखे क़त्ल कयईं त उन जी दिलि में मज़ीद ख़ौफ़ पैदा थियो, जेको उनखे सुम्हणु न पियो ॾिए, खाइणु न पियो ॾिए, पीअणु न पियो ॾिए। अल्लाह अकबर, उन वक़्तु उन जी कंहिं अहिड़े शख़्स सां मुलाक़ात थी जेको कंहिं अहलुल्लाह, अल्लाह जे ज़िक्र करण वारी क़ौम सां ताल्लुक़ रखंदो हो। उनखे वञी करे सॼा हालात ॿुधायईं। उन वक़्तु उन चयो, घबराए न, परेशान न थी, अल्लाह ज़रूरु उन जी रहमत वसी आहे। अगरि सची दिलि सां तूं तौबा ताइब थी ऐं अचण वारी पोइ बक़ाया ज़िंदगी में इस्लाह कई पंहिंजी, उन ज़ुल्मनि जे तरफ़ तूं वरी दुबारा माइल न थिए, अल्लाह जी रहमत वसी आहे। अगरि ख़ुदा तोखे बख़्शे माफ़ करे त कोई और बादशाह न आहे जो उन खां सवाल करे, और कोई जज कोन्हे जो उन खां सवाल करे। उहा बेनियाज़ ज़ात आहे। अल्लाह तबारक व तआला जी रहमत जी बयान उनखे जॾहिं उन ॿुधाई, उन ते उनजी दिलि खे फ़रहत पहुती। उन खां एड्रेस वरिती त इहे अल्लाह वारा ज़िक्र करण वारा किथे रहनि था। उन वक़्तु उन शख़्स, उन ज़िक्र करण वारी क़ौम जी एड्रेस उन शख़्स खे फ़राहम कई। अल्लाह अकबर, आका करीम अलैहिस्सलाम जे फ़रमान जो मफ़हूम अर्ज़ करे रहियो आहियां। उन वक़्तु उन शख़्स तलवार खे बंदि करे ऐं ज़िक्र करण वारनि अल्लाह वारनि जे तरफ़ रुख़ इख़्तियार कयो, ओॾे पंधिड़ो कयो। अल्लाह तबारक व तआला खे बि ही मंज़र असां ताईं पहुचाइणो हुयो। ही इत्तिफ़ाक़ सां वाक़ियो पैदा थिए हा, तॾहिं असां ताईं ही हालात पहुचनि हा। अल्लाह तबारक व तआला रस्ते में उनखे मौत ॾिनो। जॾहिं रस्ते में उनखे मौत आयो, बयाबान हो, कोई भी शख़्स न हो, कोई भी माण्हू न हो, बयाबान में उनखे मौत वाक़िअ थियो। रहमत जा भी फ़रिश्ता आया ऐं जलाल दोज़ख जा भी फ़रिश्ता आया। दोज़ख जे फ़रिश्तनि उनखे छिकियो पे ताकि ही ज़ालिम आहे, हिनखे जहन्नम में विझूं, ऐं जन्नत जे रहमत जे फ़रिश्तनि उनखे छिकियो। उन्हनि सां बहसबाज़ी थी फ़रिश्तनि जी पाण में। जन्नत वारा चवनि पिया जन्नती आहे, तौबा कई थी। जहन्नम वारा चवनि पिया न, तौबा अञा नसीब न थी अथसि, रस्ते में हो। इन्हनि जी पाण में कशमकश लॻी पई हुई। अल्लाह तबारक व तआला और हिकु धुर फ़रिश्तनि जी मोकिली, जंहिं अची करे अल्लाह जी इज़्न सां ही फ़ैसिलो कयो त ज़मीन खे मापियो। अगरि ही अल्लाह वारनि जे क़रीब आहे, वेझो आहे, त जन्नत में विझोसि। जेकॾहिं उहे अञा दूर अथसि, पंहिंजे ॻोठ इलाइक़े खे क़रीब आहे, त पोइ दोज़ख में विझोसि। अल्लाह अकबर, हदीस पाक जो मफ़हूम आहे। अल्लाह अकबर, मुहद्दिसीन किराम फरमाइनि था, हालांकि वो शख़्स अल्लाह वारनि खां दूर हो, अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजनि दोस्तनि जो शान, मक़ाम ऐं मर्तबो क़यामत ताईं अचण वारनि क़ौम खे ॾेखारिणो हुयो। अल्लाह तबारक व तआला ज़मीन खे अमुर फरमायो, उहा ज़मीन सोढ़ी थी ऐं उनजो जिस्म अल्लाह वारनि जे क़रीब थियो। माप थी त उनजो जिस्म अल्लाह वारा जंहिं जॻह ते ज़िक्र फ़िक्र करण वारी क़ौम हुई, उन्हनि जे जिस्म हू क़रीब हो, हुनजो इलाइक़ो ॻोठ पोइते हो माप जे हवाले सां। ऐं अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम थियो त बसि इनखे जन्नत में दाख़िल कयो, जो मां पंहिंजनि दोस्तनि जी क़ुर्बत जे सदक़े माफ़ कयोमांसि। अञा ज़िक्र करण वारनि वटि पहुतो ई न हो, बसि थोरो वेझो थियो उन्हनि जे। त बनी इसराइल जे ज़िक्र करण वारनि वलियनि जी सोहबत में वञण वारे 100 खून करण वारे शख़्स जो इहो आलम आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे ज़िक्र करण वारनि वलियनि जी सोहबत में अचण वारे शख़्स जो छा शान हूंदो। अंदाज़ो लॻायो। इन जे करे ही तहरीक शैतानी तहरीक आहे।
जेका तव्हांखे गिलिन घिटिन में हिन दजाली दौर में मिले थी। बाबा तस्बीह तालील पाण ई घर में कयो ज़रूरु कहिड़ो आहे इन्हनि जे पोयां ई कढ लॻण जो न मुंहिंजा अदा। अल्लाह ताला जो क़ुर्ब ऐं मुहब्बत इन्हनि जी मईयत में रखियल आहे जेका तोखे मुसल्ले ते तस्बीह सां हासिल नथी थी सघे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।